यलिजुल जमल फी सम्मिल खियात जी सुई जे सुराख में उठ नथो वनी सके ये जन्नत जे दरवाजे खां मुशरिक नथो टपी सके तवज्जो आहे बाबा फरमाऊं एकड़ो कम इहो न कजो शिरक न कजो छो त मुशरिक के जन्नत वञण जी इजाजत ही नाहे ॿियो नमाज पढ़जो त मां सुञाणे सघंदुसि पांजो समझदुसि मुंहिंजो गुनाहगार नमाज़ी भी वुज़ूअ जा उज़वा चमकंदसि पया वुज़ूअ जा उज़वा तो फरमाऊं घबराए जो ना वो लिकाए दुआ जेका रखी थम वो उन्हीं दी घुरी तमा गुनाहगारन जा हथ वठी जन्नत टपाइण वारो मां मोहम्मद वो हथ मथे कयो तो शिरक भी न कंदासे नमाज भी न छॾींदा इंशाअल्लाह ए सभई दा मथे कयो इंशाअल्लाह सभई लगे तो तवा ईद नमाज पढ़दो छड़ा नारे तकबीर शाने मुस्तफा बुधो 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 मुझे सुना सब नमाजों पढ़नी अगर सब अंदर ही बस खड़ो ईद नमाज ना एकड़ो हरामी को खाए खड़ो सेवन जा फक्का तो कहे चंद्रा सेवियों न खा चबा चरियात न आयो रोजो भी न रखियम तरावियों भी न पढ़ियम साईं के चवा ईद नमाज भी रही थी वही हिन साल हाने सेवियों न खाया काफर थी मरा मन निशानी या बतिया मुसलमान न दाढ़ी हुंदस न खैर खैरात न चंगाई जो कम न नमाज न रोजो बाकी सेवियों खाए तो मुसलमान हवा नमाज न चढ़ो शिरक न करो हुजूर जन फरमाओ मां रहमती रहमत आया जिंदगी भी मुंहिंजी रहमत त मुंहिंजो दुनिया खां गुजरी वञण भी तव्हां जे लाइ रहमती रहमत हदीस में दा पई रहमत ॿुधो लिल आलमीन आलमीन आहे न साइंसदान खे पतो आहे न मुला मौलवी के खबर आलमीन जी आलम छाए आलम माना जहान आलमीन माना जहान जो चमो हमन कई जहान मरीख जो जहान मुश्तरी जो जहान ज़ोहरा जो जहान अतारत जो जहान वेंदे पलोटो तई जहान असांजे सोलर सिस्टम जो जहान लखे सोलर सिस्टम गैलेक्सीज जे अंदर पिया हैं गैलेक्सीज जो जहान थे तो आसमानन जो जहान अर्श तई अलाए केतरा जहान थे तो पयो बस एतरी गाल समझ जेतरे जेतरे तई रब जी रुबूबियत आहे एतरे एतरे तई मोहम्मद जी नबूवत ऐं रहमत आहे वो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पढ़ियो थसे त हिते पढ़ूं था वमा अरसलनाका इल्ला लिल आलमीन आलमीन वडो लफ्ज़ दुनिया समझी नथी सके आलमीन छाए केतरो अगे नबी आया उन्हनि जो दायरो महदूद हो उन्हनि जो ज़मान भी महदूद मकान भी महदूद अब नबियन जा ज़मान भी महदूद मकान भी ज़मानो एतिरे ते जो नबी आयो त पहिरें दिन नबूवत खत्म ज़मानो पूरो थी वियो मकान जुदा जुदा इब्राहिम जी नबूवत जुदा है बैतुल मुक़द्दस में लूत नबी जी जुदा है उर्दन में सागे ज़माने में है अब गाल समझो तंजे करे तो चवे उहे इलाकन जा नबी हा ज़मानो भी महदूद हो मकान भी महदूद हो सोने जे लाइ तो जो वने सोना नन्ना तू आलमीन जे लाइ आहे जेस ताईं जहाना एक न सबनी जहानन जो नबी आहे तो जो ज़मान भी महदूद न है ला ज़मान ला मकान ताईं तो जी नबूवत जो सितारो चमकंदो रहे अब गाल समझो एडो वडो नबी एडो अजीम नबी यो अंधो आ जो एडे सिजल में वरी दिया बारींदो वतो गाल समझो दा सिजल में दिया हलंदा उन्हनि जी रोशनी हलंदी इन अंधे के चओ त सिज जी मौजूदगी में सिराज मुनीरा जंहिंखे क़ुरान थो चवे उन जी मौजूदगी में दिए जी जरूरत नाहे जो ॾींहुं एॾो उभरियल आहे
जो उनजी रस्तो कॾहिं मसदूद न थींदो क़ुरान आहे त नबीअ जी नबूवत बि आहे ऐं हिनखे दुनिया विञाए न सघंदी अब माण्हूअ जो बल्ब ॿारियल हुजे त माण्हू विस्माईंदो माण्हू ॾीओ ॿारियो विस्माइण वारो बि थूमो ॾेई पियो अची विस्माए सघंदो पर हे सिज जेको ॿरे थो पियो हिनखे ट्रम्प जी माउ विस्माई ॻाल्हायो नथा डिॼी विया आहियो सॼो यूरोप गॾिजी अचे सिज विस्माईंदो न मुंहिंजा सुहिणा युरीदून लियुत्फिऊ नूर अल्लाहि बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून रब साईं तो फरमाए छा करे था सघनि हे फूका था ॾियनि त सिज विस्मायूं सिज त ॿारियल मुंहिंजो आहे मूंखां सवाइ उनखे कोई विस्माइण वारो आहे ई कोन तंहिंजे करे नबीअ जी नबूअत जो सिज चमकंदो रहंदो नबीअ जूं ॿई शयूं ज़बान सादिक आहे किरदार अमानतदार आहे ॿिन्ही जी गुआही क़ुरान में ज़बान लाइ फरमाए वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा ज़बान मोहम्मद जी आहे कलाम रब जो आहे कलाम इन जी ज़बान ग़लत थींदी पोइ हिन सादे खे बि सम्झायो मुर्रू अबा बकरिन फल युसल्ले जंहिंजी ज़बान मां अल्लाह जा अहकामात हलनि इहो अबा बकर सिद्दीक़ खे थो चवे त हुकुम कयो अबू बकर खे त मुंहिंजे मुसल्ले ते बि नमाज़ पढ़ाए मुसल्ले ते अबू बकर बीहे उनखे असां मञूं था सोणे अलीअ खे बिस्तरो ॾिनई छा ॾिनई बिस्तरो छाजे लाइ हूंदो आहे आराम जो उनखे आराम कराई त तूं सुम्ही पओ अबू बकर जे लाइ हुकुम फरमाई त मुंहिंजे मुसल्ले ते बीही रहो उनखे सुम्हायई हिनखे बीहारे सुभान अल्लाह सम्झो उनखे सुम्हारे त तूं सुम्ही पओ हिनखे चए त तूं बीही रहो उनखे चए त तोखे काफ़िरनि जूं अमानतूं ॿीहर ॾियणियूं आहिनि अबू बकर खे चए त मुसल्ले ते बीहारे तोखे मोमिननि जूं अमानतूं संभालणियूं आहिनि अब समझो उनखे बिस्तरो मिलियो हिनखे निमाज़ जो मुसल्लो मिलियो हिन अंधे खे समझायो त नबीअ जी ज़बान सादिक आहे उनजो किरदार काफ़िरनि बि मञियो आहे छेड़ो छॾे अबू बकर खे अव्वल नंबर मने वठ मां थो पुछां सॼे दुनिया जा अहले तशय्युद जा माण्हू गॾु थियनि खामखा जो झेड़ो करणो आहे त उहा जुदारी शइ आहे बाक़ी सॼे दुनिया जा अहले तशय्युद गॾु थियनि हाणे अलीअ खे पहिरियों नंबर खिलाफ़त ते विहारे सघंदा ॻाल्हायो पोइ छाजो झगड़ो करे त पियो धूड़ पाईंदो पियो आहे हाणे थींदो ई न कमु जेको थियणो ई न आहे त तूं पंहिंजे लेखे चओ धोती जी बद छोड़ करे जेका ॻाल्हि थी वई त थी वई हाणे ॿी ॻाल्हि आहे मां चओ हज़रत अली ख़लीफ़ो थियो चोथों नंबर ख़लीफ़ो थियो यकीनन थियो उनखे मवालिन वोट ॾिना हा या सहाबिन वोट ॾिना ॻाल्हायो पोइ मवाली छो कावड़े वरितो आहे साहबा जॾहिं अलीअ खे वोट ॾियण वारा बि केरु आहिनि बाबा पोइ हिन सादे खे सम्झायो सादा तूं त वोट ई कोन ॾिना हा तूं पंहिंजे लेखे नारा न मार जंहिं वोट ॾिना वरी अलीअ खे खिलाफ़त ते विहारियो चो असां उन्हनि खे ज़िंदाबाद कंदा उन्हनि खे ज़िंदाबाद अहिड़ो खामखा जो जेका से थियणी कोन्हे भला सॼी उमिरि असां रोई रोई पंहिंजे गिटनि ते नीर वहाए छॾियऊं हाणे इमाम हुसैन हिते मोटींदो ॻाल्हायो ॻाल्हायो इहो त कमु ख़राब आहे जॾहिं तुंहिंजो कमु इहो न आहे तूं रब जी रज़ा ते हाणे राज़ी रहो असां सोणे हुसैन सां बि प्यार कयूं था अलीअ सां बि चओ प्यार कयूं किथे नफ़रत आहे असांखे ख़ुदा ॼाणे थो नफ़रत कयूं त ईमान जे दाइरे खां ॿाहिरि हुजूं अली साईं सां असांजो प्यार आहे मुंहिंजे सोणे हुसैन सां असांजो
यज़ीद सां नफ़रत आहे, ज़ुल्म सां नफ़रत आहे, ज़ुल्म खे असां कॾहिं बि क़बूल न कयो आहे। असांजी जमात जो नारो ई इहो आहे। अबा जमीयत उलमा इस्लाम जो नारो आहे इहो त हर मज़लूम जी मदद कंदासीं, ज़ालिम सां लड़ाई जोटे रखंदासीं। ज़ालिम सां लड़ाई हलंदी पई, मज़लूम जी हिमायत। तंहिंजे करे असां त उन हक़ जी राह ते बीठा आहियूं। तंहिंजे करे दोस्तो अचो क़ुरान शरीफ़ खे सम्झाऊं। नंढड़ी आयत में 4 ॻाल्हियूं मुरसिल सम्झाएं, मुरसल सम्झाएं, रिसालत सम्झाएं ऐं मुरसल इलैहिम सम्झाएं। वॾो जहान इन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन में सम्झाए चुको आहे। दुआ कयो अल्लाह असां तां सभिनी खे पाक नबी जी सच्ची ताबेदारी नसीब फरमाए, सही रस्तो अता फरमाए, मुवहिद थी रहूं, नमाज जी पाबंदी कयूं। अल्लाह जन दोस्तन ही प्रोग्राम बनायो आहे, उन्हनि जे घरनि खे माला माल फरमा। अल्लाह जन मदद कई आहे, ताउन कयो आहे। अल्लाह उन्हनि ते पंहिंजो ख़ुसूसी रहमतूं फरमा। जेके कदम खणी आया आहिनि सभिनी जी हाज़िरी मक़बूल मंज़ूर फरमा। ऐं अल्लाह सभिनी जूं ज़रूरतूं पूरी फरमा। बे औलादनि खे साले औलाद अता फरमा, बीमारनि खे शिफ़ा अता फरमा। ऐं अल्लाह पाकिस्तान जे चपे चपे जी हिफ़ाज़त फरमा। अल्लाह सभिनी मुस्लिम ममालिक जी हिफ़ाज़त फरमा। अल्लाह ट्रंप कुत्ते खबीस इन ज़ालिम खे बर्बाद कर, जंहिं बैतुल मुक़द्दस खे इसराईल जो तख़्त दारुल ख़िलाफ़ा बनाइण जी कोशिश कई आहे। अल्लाह मुसलमाननि में उहो इत्तिहाद, उहा क़ुवत नसीब फरमा जो असां सभु उन सां गॾिजी अहिड़ो जिहाद कयूं जीअं सुल्तान सलाहुद्दीन जिहाद कयो। रब पंहिंजो फज़ल फरमा, करम फरमा, मदद फरमा। हुज़ूर जे तुफ़ैले असांजी दुआऊं क़बूल फरमा। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।